मंसूर खान तव्हां छा था सम्झो त तव्हां पंहिंजा माण्हू मोकिले असांखे धमकाईंदो भयासी बेग़ैरत बणिजी वेही रहंदासीं। हीअ असांजी गैरत जो सुवाल आहे। मरंदासीं त पोइ हिते कोन अटंदासीं। इन करे ॿिन्ही धुरनि जी भलाई हिन में आहे त मुंहिंजी भेण खे मुंहिंजे हवाले कयो। जेकॾहिं वापसि नथा कयो त मूंखे मारे छॾियो। जेकॾहिं मूंखे न मारींदो त मां कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदुसि। ककर ये मसला ॻाल्हियुनि ज़रिए हल थी सघनि था। बाक़ी धमकाइण त तुंहिंजा वॾा बि आया हुआ। जॾहिं उहे मूंखे रासा नथा करे सघां त पोइ तूं छा कंदे? हिन वक़्तु मां के बि ॻाल्हियूं करणु नथो चाहियां। सिर्फ़ु मुंहिंजी भेण मूंखे खपे। जेकॾहिं मूं तरफ़ खां का बि नाइंसाफ़ी थी आहे तुंहिंजो ॾोह ॾंड भरे ॾियण लाइ मां तयारु आहियां। बाक़ी छोकिरी मूं वटि न आहे। तव्हां पंहिंजी छोकिरी जी ॻोल्हा कयो त हू कहिड़े हंधि आहे। तव्हांजी ज़बान मथां को बि एतबार नाहे। मां तो साम्हूं एतिरो मजबूर न आहियां जो मां दलील ॾेई सफ़ाई ॾेई तोखे मां एतबार ॾियां। चयमि न त छोकिरी मूं वटि न आहे। जेकॾहिं कॾहिं बि मूं वटि छोकिरी ज़ाहिर थी त उनजो ॾोह ॾंड मां भरे ॾींदुसि। इहो त मां तव्हांखे हिसाब किताब। बस वक़्तु पूरो थियो। तव्हां वञी सघो था। बाबा छा था सम्झो त ही पाणी छोकिरी खे गुम करे ऐं ड्रामो पिया ठाहिनि। इहा छोकिरी ख़ौफ़ मां गुम थी वई आहे। ये बात जी ॻाल्हियूं आहिनि हैदर। पहिरियां वञी इहा जांच कर त मुंहिंजी इजाज़त खां सवाइ कहिड़ा हमरा वञी इन्हनि खे धमकाया आया। शाम ताईं मूंखे इहा सॼी रिपोर्ट ॾे। अदा जेकॾहिं इन ॿिन्हिनि मां हिकु रिश्तो तोखे ऐं ॿियो मूंखे मिली वञे त पोइ छा थो सम्झी? वाह वाह इहो पहिरियों ॿुधाए त था तूं कंहिंसां शादी कंदे? मां त यार नसीबा सां शादी कंदुसि। बस हाणे बस वॾो आयो नसीबा सां शादी करण। भला वज़ीरा सां? न वज़ीरा न नसीबा। तव्हां ॿई न पंहिंजा हक़ बशकराए छॾियो। हटो। अदा छोकिरियूं त होश में बि न हुयूं। छोकिरियूं त शादीअ लाइ राज़ी आहिनि तॾहिं त लोणाहण थी पई थियूं वञनि। ठीकु आहे जेकॾहिं छोकिरियूं राज़ी आहिनि तूं अदा खे रिश्ते लाइ मोकिलींदा। कुझु वक़्तु सब्र कर त माहौल सही थिए पोइ हली अदा सां ॻाल्हाईंदासीं। मां DSP साहब सां मिली आहे। उन पक ॾिनी आहे त पुलिस तव्हांजे मथां कॾहिं बि चढ़ाई न कंदी। पुलिस तव्हां मिली आया आहियो त पुलिस चढ़ाई कोन कंदी। पर मूंखे इहो ॿुधायो इन्ही हाथी खे केरु लेटाईंदो? उनखे तव्हां लेटाईंदो ऐं इहा ॻाल्हि पूरे इलाइक़े में हुली वेंदी त छोकिरीअ जे मामले में मंसूर खे कारो करे मारियो वियो। इन ॻाल्हि खे मंसूर खान जा कामरेड तस्लीम ई नथा करनि। हू त असांजी औताक ते अची निकिता आहिनि असांखे धमकाइण लाइ। पोइ छॾे ॾिनो उन्हनि खे ॿ टे पातर हणी न पिया मोकिलियोनि। पातर हणी उन्हनि खे ख़ौफ़ज़दा कबो आहे। जन खे मौत जो ख़ौफ़ हुजे शाहनवाज़ खान। पर जेकॾहिं पंहिंजे सिर सां कफन ॿधी जेके घुमनि उन्हनि खे ख़ौफ़ज़दा कीअं कजे? ख़बर नथी पए। अहिड़ा शीदा ई सिर फिरिया। मंसूर खान आख़िर हथ किथां थो करे? ही उहे परवान आहिनि जेके पंहिंजे हक़नि लाइ मैदान ते लथल आहिनि। इहो सोचियो शाहनवाज़ खान त इहे सभु गॾिजी करे मंसूर खान जी पुट भराई लाइ मैदान ते लाहनि था। पोइ तव्हां जहिड़े धरती चोरनि जो हशर छा थींदो इहो तूं कॾहिं सोचियो आहे? हेॾे ॻाल्हि त ॿुध। तूं मंसूर खे मारण जे लाइ मूंखां सलाह वठण आयो आहे या मूंखे ख़ौफ़ज़दा करण आयो आहे? छा तव्हांखे ख़ौफ़ नथो थिए? सिर्फ़ मां न तर जा चङा भला ज़मींदार उन खां ख़ौफ़ से था।
इन करे उहे सभु चाहिनि था त इहो कारियर नांग पली वॾो थी अस्ताह बणिजी वञे ऐं असां सभिनी खे गिरकाए वञे। इन खां अॻु ई उनजी मोढी जिथे छॾिजे। तव्हां ई जेको कुझु बि कयो पिया ग़लति कयो पिया। असां प्यार मोहबत ऐं अमन जी प्रचार कयूं पिया ऐं तव्हां वतो था नफ़रतुनि जा बिज छटींदा। बाबा हुननि तव्हांजे मथां फायरिंग कई, असां पंहिंजो पाण खे रोके न सघियासीं। जेकॾहिं उन्हनि मूं मथां फायरिंग कई त उन में ग़लती बि मुंहिंजी हुई। जेको मो क़दम खयो मूंखे न खणणु घुरिजे हा। बाबा जेकॾहिं हिननि खे असां धमकायूं न हा त ॿीहर अवां ते वार कनि हा। वज़ीर जेकॾहिं मूंखे नुक़सानु पहुचे हा न त उनजो ज़िम्मेवार बि मां पाण हुयुसि। उन्हनि जो को बि ॾोह न हो। ऐं ॿी ॻाल्हि गौर सां ॿुधो, मुंहिंजे करे तव्हां कंहिंसां बि का ज़ाती दुश्मनी न जुटींदो। पहिरियां ई दुश्मनियूं थोरियूं आहिनि जो हाणे वतो असां नई ज़ाती दुश्मनी जा बिज छटींदा। बाबा हिननि जी पहिरीं ऐं आख़िरी ग़लती सम्झी हिननि खे माफ़ु करे छॾियो। मौत हिननि खे माफ़ करे छॾियो आहे दर, पर तारीख़ असांखे कॾहिं बि माफ़ न कंदी। तारीख़ में असांजो हीउ दौर स्यामा स्या तरी लिखियो वेंदो ऐं पढ़ियो वेंदो। असां सिर्फ़ु चंद सालनि जी ज़िंदगीअ में लालच में एॾा तक काए पिया आहियूं जो हीअ क़ौम ख़तमु थींदी पई वञे। सवनि मां को हिकु माण्हू मिलंदो जेको हिन क़ौम जे बारे में सोचींदो आहे। बाक़ी सभु त पंहिंजी नसुलनि जी बर्बादी कनि पिया। जंहिं बि माण्हूअ खे जिथे बि बेईमानी करण जो मौक़ो मिले थो न उहो उते शुरू थी वेंदो आहे। मूंखे का हिकिड़ी शइ ॾेखारियो जेका खाधे पीते जी हुजे, उहा असुल ऐं पेवर हुजे। ऐं मूंखे उहो हिकु शहर ॾेखारियो जिते नशो सरेआम न हलंदो हुजे। ऐं मूंखे को हिकु इदारो ॾेखारियो जिते रिश्वत न वरिती वेंदी हुजे। तारीख़ जो ही दौर असांजे मुंहं ते टांगी घुमाए रहियो आहे ऐं असां हिन खां पुठी ॾेई पंहिंजे ज़मीर जो सौदो करे अॻिते वधंदा पिया वञूं। उमेद हुई त सोबेल जो परणो गुलपरीअ सां कंदासीं, पर क़िस्मत जो लिखियो किथां खां किथे वञी कोन थो। इहो परणो वरी बि हिते ई थींदो हनीफा। अदा छोकिरीअ जो ककर सां निकाह थियल आहे। तूं छा थो सम्झी त हो छोकिरीअ खे तलाक ॾींदा? अॻियां बि मुराद आहे, या त ककर खां छोकिरी खे तलाक ॾियारींदो या ककर खे मारे छोकिरी खे उन जे निकाह मां आज़ादु कराईंदो। उन खां पोइ सोढल गुलपरीअ सां शादी करण लाइ राज़ी थी वेंदो। अदा सोढल गुलपरीअ खे चाहे थो, हू कहिड़े बि हाल में हूंदी न उनखे क़बूल कंदो। सोढल असांजो गुलपरीअ खे क़बूल कंदो, पर अॻियां असांजो दुश्मन आहे। छोकिरीअ जी जान आसानीअ सां छॾण वारा उहे बि न आहिनि। मंसूर खान जो अंदाज़ो ई नथो लॻाए सघे त चोरी हुन वटि आहे या ॿिए कंहिं वटि। सोट गूंज मंसूर वटि न आहे। अदा केॾे भरवसे सां तूं कीअं थो चई सघी? असां त जाहिल ऐं अणपढ़ियल थियासीं। DSP साहब जो इहो चवणु आहे त छोकिरी मंसूर वटि न आहे। जेकॾहिं छोकिरी मंसूर वटि हुजे हा त हू ॿिनि ॾींहंनि जे अंदरि कोर्ट में ज़रूर चाढ़े। इहा ॻाल्हि बि आहे अदा। जेकॾहिं अधी उते नाहे, अधी वई त वई काॾे? किथे ॻोल्हे वधीअ खे? छोकिरी मंसूर खान वटि न आहे। इन खां पहिरियां जो मंसूर खान छोकिरी ताईं पहुचे, उन खां पहिरियां असांखे पहुचणो पवंदो। जेकॾहिं छोकिरी मंसूर जे हथ लॻी वई त पोइ असांजा हथ कटिजी वेंदा ऐं मंसूर छोकिरी खे कोर्ट में चाढ़े करे उनजो निकाह कराए घर में विहारे छॾींदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि हा त मंसूर खे मरणो पवंदो। हा सौट, असां इन्हनि जी ताड़ में निकिरूं था, पोइ ॾिसूं था त केरु असांजे हथ लॻे थो। अदा इन कम जे लाइ मीर शाहनवाज़ खान ते ज़ोर रखो त हू असांजी मदद करे। मीर शाहनवाज़ खान बंदूक खणी असां सां गॾु विढ़ण त कोन वेंदो।
ताकि वो पुलिस जी मार्फत असांजी मदद करे पियो छोकरी मोटाइण में। ॿियो छा करे? छोकिरीअ जे अगवा जो केस दाख़िल थियल आहे, पर मूंखे नथो लॻे त तव्हां मंसूर ख़ान में हथु विझी सघो। चओ त मंसूर खान में हथ विझो, पर इहा वरी फिल्म असांजी ॻिची में पवंदी। त पोइ ठीकु आहे, तव्हां फ़िलहाल मंसूर ख़ान खे छॾे ॾियो। सुभाणे सिधो वञी मुराद जे घर में खिलो, तलाशी वठोसि, न सिर्फ़ु मुराद जी पर सॼे ॻोठ जे घर घर जी तलाशी वठो। जेकॾहिं केर बि अची मुदाख़लत करे त लाकब में उंधो टंगे छॾिजोसि। शाहनवाज़ खान, बग़ैर वारंट जे इहो कमु ॾाढो ॾुखियो थींदे। केर तव्हां खां पुछंदो त वारंट नाहे या अॻु में कहिड़ा वारंट खणी वेंदा हो? अञा हिन मुआशिरे में अहिड़ो शऊर आयो ई नाहे। मीर शाहनवाज़ खान, वक़्तु बदिलजी चुको आहे ऐं ॾींहों ॾींहुं माण्हुनि में शऊर वधंदो थो वञे। कुझु वक़्तु पहिरियां मुंहिंजे सिपाही हिकु ॻोठ में दाख़िल थी कैबिन वारे खे हिरासत करण जी कोशिशि कई त पूरो ॻोठ कठो थी वियो ऐं उन्हनि खे उतां धिका ॾेई कढी छॾियो। त पोइ सिधी ॻाल्हि कर, तूं डरी वियो आहे त पोइ ठीकु आहे, तुंहिंजी तो बदिली कराइणी पवंदी। मीर शाहनवाज़ खान मां डिॼां कोन थो ऐं सुभाणे छापो हणंदुसि, घर घर जी तलाशी वठंदुसि। हा, जेकॾहिं को मसइलो थी पियो त मां अव्हां ॾे फ़ोन कंदुसि, पोइ संभाले वठिजो। जहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां सां गॾु मुंहिंजा हमरा बि साण हूंदा, पोइ ॾिसो त जो कानून जो रस्तो थो अची रोके। हिन क़ौम जी किन किन ॻाल्हियुनि ॾे, हिन क़ौम जी किन किन ॻाल्हियुनि ॾे ॾींदो आहियां कन, पजरंदो मुंहिंजो आहे मन, पजरंदो मुंहिंजो आहे मन। न ॼाण त हिते कॾहिं इंसाफ़ थींदो ऐं कानून जी बालादस्ती हूंदी। कानून जी बालादस्ती त आहे, कानून वॾेरनि जो दर्जो ग़ुलाम बणियल आहे ऐं उन्हनि जी बालादस्ती हले पई। हिकु ॾींहुं हिते अमन जो परचम ज़रूरु लहराइबो, या कारी राति अंत ख़तम थींदी। मंसूर बाबा, छोकिरी लाइ परेशान आहियो? परेशान आहियां हिन क़ौम जे मुस्तक़बिल लाइ। मां सां हिते सिर्फ़ु इहा हिकु कूंज न पर हज़ारे कूंजूं बाज़नि जो शिकार थियनि पियूं और केर बि उन्हनि खे रोकण वारो न आहे। तव्हां परेशान न थियो, हिकु ॾींहुं हिते ज़रूरु अमन थींदो। जंहिं इदारे खे तमुन कराइणो आहे मां सां, जॾहिं उहो ई बदमाश बणिजी वञे त पोइ हिते अमन कीअं थींदो? छा आसमान तां मलाइक लही ईंदा हिते अमन कराइण लाइ, या कुदरत वारे खे असांजे मथां राम अची वेंदो त को वली औलिया असां लाइ मोकिलींदो जेको असांखे तबलीग करे राय हक़ ॾेखारींदो? हिन गंद खे साफ़ करण लाइ अमां हाणे को बि वली औलिया इमाम न ईंदो। हाणे जेको कुझु बि करिणो आहे हिन क़ौम खे ई करिणो आहे, सिर्फ़ु पंहिंजे लाइ न पर पंहिंजे मुस्तक़बिल लाइ बि। हिन धरती ते जंहिं महिल जेको बि गंद कचिरो आहे न, उहो हिन क़ौम खे ई साफ़ करिणो आहे, न त असांजी असांजो मुस्तक़बिल बि कारी राति जी ऊंधाई में धिकजी वेंदो आहे। मां मां ॾिसां पई बाबा त तव्हां हिन क़ौम लाइ पचो ऐं पजरो पिया, पर इहो शऊर हिन क़ौम खां कोहे दूर आहे। असां ग़िलाज़त सां भरियल भरपूर ज़िंदगी गुज़ारण पिया। मां असां सिर्फ़ु पंहिंजे फ़ाइदे लाइ हिन माशरे खे गंदगी जो ढेर बणाए छॾियो आहे। असां पंहिंजी औलाद जी परवरिश बि अहिड़ी ई कई आहे जहिड़ा असां पाण आहियूं। जेकॾहिं पुटु राशी हूंदो न ऐं कंहिं वॾी पोस्ट ते हूंदो त हुनजो पीउ ऐं हुनजो औलाद बि वॾे फ़ख़ुर सां चवंदो त 22 ग्रेड में आहे, पर कॾहिं बि उन्हनि खे ज़मीर इहो मलामत न आहे कंदो त जेके हू ऐश वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया उहो ग़रीब ऐं मज़लूम आवाम जो रक्त चूसे गुज़ारनि पिया। मां ॾाढो सोचो आहे तुंहिंजे बारे में, जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त तूं मूंसां का बि ॻाल्हि सची नथो करीं। तूं छा से सम्झी? ॿार ख़ैरु थी वियो आहे ऐं मां हिते तोसां अजाया कूड़ हणंदो आहियां। पोयां जेका तुंहिंजी बाहि ॿारियल आहे न, उहा सालनि ताईं कोन विसामंदी। जा तुंहिंजा सौट ऐं तुंहिंजा भाउ ॾिंगा आहिनि न, तेरी मंसूर खान ताक़तवर आहे। इहा बाहि जे मुंहिंजे मौत सां विसामे थी त पोइ मूंखे वठी हल, मूंखे उन्हनि जे हवाले कर। तुंहिंजी मौत खां पोइ बि इहा दुश्मनी ख़तमु न आहे थियणी। पोइ मां छो तोखे मौत जे मुंहं में ॾियां?
हिन वक़्तु त तूं मुंहिंजो साथ ॾीं पियो, पर इहो ॿुधाए त इहो साथ मूंसां केसीं ताईं हलंदो? जेसीं ताईं तुंहिंजे मथां मुसीबत करे नथी। जॾहिं जे मुंहिंजे भाउ खे ख़बर पई न त मां तो वटि रहियल आहियां, त पोइ तूं मूंखे हिकु ॾींहुं बि पनाह नथो ॾेई सघीं। तोखे मुंहिंजे मथां भरोसो न आहे, तॾहिं थी अहिड़ियूं ॻाल्हियूं करी। कीअं तो मथां भरोसो करे सघां थी? तूं मुंहिंजो छा लॻी थो? रिश्ता ॻोल्हण जी कोशिश तॾहिं कर जॾहिं तोखे पंहिंजे रिश्तनि खां वफ़ा मिली हुजे, पर तूं त रत जे रिश्तनि जी ॾंगियल आहे। इन्ही करे चवां थो त मुंहिंजे मथां भरोसो कर। अजायो मूं ते शक न कर। तोखे जॾहिं बि छॾींदुसि महफ़ूज़ हथनि में छॾींदुसि, जिथे तोखे को बि नुक़सानु कोन थींदो। पर मुंहिंजे लाइ तोखे सब्र सां कमु वठिणो पवंदो। मूं त सोढियल ॾे को बि नियापो नाहे कयो। कोई बि ग़लति ॻाल्हि करे घरां निकिरी वियो आहे। अदा सम्झां थो त इहो सोढल पलांत करण जे चकर में आहे। मारियो वेंदो जेकॾहिं असांजी सलाह खां सवाइ को बि क़दम खयईं न त मारियो वेंदो। उनजे ग़लति कमनि जो नतीजो असां पिया था भोॻियूं। थी सघे थो त कंहिं ॿिए कम सां वियो हुजे। हिन वक़्तु ॻोठ खां ॿाहिरि निकिरी वञणु उन लाइ ख़तरे खां ख़ाली न आहे। जेकॾहिं असां सां सलाह करे निकिरे हा त उन में भला हर्ज कहिड़ो हो? वापसि आयो न दा त उनखे मां पाण सम्झाईंदुसि। सोढल खे सम्झाइण जी का बि ज़रूरत कोन्हे। रुगो तव्हां हुन ते इहा नज़र रखो, अॼु ॿी राति आहे, राति जो वञे काॾे थो, रुगा इहा जांच लहो। वञण खां पहिरीं मूंखे एतिरो त ॿुधाए वञ त मूंखे अञा घणा ॾींहं इंतज़ारु करणो पवंदो। वक़्त जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। उन लाइ महीनो बि लॻी सघे थो ऐं साल बि। उन खां बहितर इहो आहे त तूं पंहिंजे हथनि सां मूंखे मारे छॾ। मां वधीक इंतज़ारु नथी करे सघां। तूं पंहिंजे भाउ ऐं सौटनि खे सुञाणी थी त हू केतिरा ज़िद्दी आहे, ऐं मां मंसूर ख़ान खे सुञाणां थो। हू उन्हनि खां वधीक ज़िद्दी आहे। न ई उन्हनि जे विच में ॻाल्हियूं थींदियूं, न ई उहे ठहंदा। जेसीं ताईं उन्हनि जे विच में छिक छिक हलंदी रहंदी, मां तोखे कंहिंजे बि हवाले नथो करे सघां। जेकॾहिं मूं ईअं कयो त तुंहिंजी मौत जो सबबु बणिबो। इन करे तोखे मुनासिब वक़्त जो इंतज़ारु करिणो पवंदो। हिन में तुंहिंजी भलाई आहे, छो त मूं तोखे पनाह ॾिनी आहे ऐं तोखे मौत जे हवाले नथो करे सघां। जेसीं ताईं तुंहिंजी ज़िंदगी खे अमान न मिलंदी, जेसीं ताईं उहो मुंहिंजे साम्हूं भले साईं ते हथु रखी एतमार न ॾींदा, तेसीं ताईं तोखे कंहिंजे बि हवाले न कयो वेंदो। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे, ऐं तोखे मुंहिंजे वाइदे जे मथां एतबार करिणो ई पवंदो। मौत मूंखे घणी मोहलत न ॾींदी। पोइ हिते रहणु अजायो आहे। मूंखे तूं मंसूर ख़ान वटि छॾे अचु। मरण खां पहिरियां मां हुन सां मिलणु थी चाहियां। ज़रूरु, जॾहिं वक़्तु आयो न त तोखे हुन सां ज़रूरु मिलाईंदुसि। तो मथां भरोसो ख़तमु थींदो पियो वञे। तूं भरोसो न बि कंदे न, तॾहिं बि मां तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो रहंदुसि। ॾिसां थी त तूं मुंहिंजी हिफ़ाज़त केतिरी हद ताईं करे सघीं थो। हितां तोखे मायूसी न मिलंदी। मैं पागल हूँ, मैं पागल हूँ, मैं पागल हूँ। जहाँ खेॾियो मुबारकूं असीं पिया काहींदा अचूं। जहाँ खेॾियो मुबारकूं असीं पिया काहींदा अचूं। गीत गाईंदा अचूं। जहाँ खेॾियो मुबारकूं असीं पिया काहींदा अचूं। अफ़सोस हिन जी महांगाई त ग़रीबनि जूं चेलियूं चिबियूं करे छॾियूं आहिनि। मथां जेके असांजा फसल लहनि था उहे टके मुल वञनि था। भाण ॿिज ऐं दवाऊं उनजो रेट त आसमान सां लॻल आहे, ऐं जॾहिं फसल लहे थो त उनजो को मुल ई न आहे। पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं पिया, ग़रीब तबिके खे ॿिन्हिनि हथनि सां फुरियो पियो वञे। कणक जो त को मुल ई न हो, ऐं मथां साड़ी ऐं फुटी जो बि अघु किरी पियो। फी मार ते जेतिरो ख़र्चो थिए थो
उन खां अधु क़ीमत असां सां वापारी फ़रेब करनि था। हाणे ॿुधायो त ग़रीब वीचारो केॾांहुं वञे? जॾहिं आबादी लहे थी त ही वापारी उन्हनि जा अघ किराए था छॾनि। जॾहिं गुदामनि में बंदि थो थिए त उन जा रेट चढ़ी था वञनि। केरु हिननि खे चवण वारो ई न आहे। जंहिं क़ौम मथां नाल हुकुमरान मुंतख़िब कया वञनि उन क़ौम जो हशर ईअं ई थींदो। हिते हक़ घुरण सां कॾहिं बि न मिलंदो। नई आज़ादी तव्हांखे प्लेट में रखी ॾींदा। बाबा सच चवंदो आहे, आज़ादीअ जे लाइ क़ुर्बानी ॾियणी पवंदी। उहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं असां सभु हिकु आवाज़ थियूं, उन सरमानदारनि जे ख़िलाफ़ आवाज़ उठाईंदासीं। कंहिं बि निज़ाम खे बदिलाइण जे लाइ हक़ीक़ी इनक़लाब अचणु ज़रूरी आहे। उहो वक़्तु परे न आहे। क़ौम में शऊर जाॻे पियो। हिकु ॾींहुं ही सभु गॾिजी हिकु ई आवाज़ ज़रूरु गूंजंदा। सोट असांजी बुज़दिलीअ ते सॼो ॻोठ असांजे मथां खिलूं पियो करे। हिकदमि मुराद ज़बरदस्ती ॻोठ में दाख़िल थी मुंहिंजी घरवारीअ खे हितां वठी वियो आहे ऐं ॿिए तरफ़ वरी अधी गुम आहे। इन ॻाल्हि खे मां बि सम्झां थो सोट। ख़बर अथई त ख़ामोश छो आई सोट? मुराद खे छो नथो फ़ैसिले में छिकराई? मंसूर वटि असां फ़ैसिलो कोन कंदासीं, बाक़ी शाहनवाज़ ख़ान वटि उहे कोन ईंदा। पोइ असांखे ज़बरदस्ती मुराद जे घर में दाख़िल थी छोकिरी खे वापसि आणणो पवंदो। जेसे ताईं सौट पूंजी ख़बर पए तेसे ताईं इहो कमु करे था वठूं। मां बि इहो ई थो चाहियां त दुश्मन खे एतिरी छूट न ॾिजे। जेकॾहिं जल्दबाज़ी करे उन्हनि जे ॻोठ में असां घिरंदासीं त नुक़सानु असांखे थींदो। इन करे जल्दबाज़ी न कयो। सोचण जो वक़्तु ख़तम थी चुको आहे सोट। अॼु राति तयारी था कयूं। राति जे पोइ पर मुराद जे घर में घिरंदासीं। तूं छा सम्झी थो सोट त मुराद वारा सुकून जी न त सुतल हूंदा? वॾी खून रेज़ी थींदी वॾी। ओ न थियनि था त ध्यानु ॾियो। रतु वहे थी तूफ़ान जो। अॼु राति ज़रूरु उन्हनि ते हला कबी। जेकॾहिं तव्हां न बि हलियो त मां अॼु राति मुराद जे घर में काहे पहुंदुसि। इहो ककर जो तव्हां सां वाइदो आहे। दा सौट कोन मुड़ंदो। अदा सौट जो साथ ॾियणु घुरिजे। मुराद जे घर जे मथां जेकॾहिं हमिलो करणो आहे त पूरी ताक़त सां हमिलो करणो पवंदो। जेकॾहिं जल्दबाज़ी करे असां मुराद जे मथां हमिलो कयो त नुक़सानु खाई वापसि ईंदासीं। इहा ॻाल्हि असांजे सौट खे सम्झ में नथी अचे। अदा मां मिठू में पुतन खां ठा करे छॾियो आहे। इहो त ख़ैरु आहे न। तूं केरु थींदो हुननि सां ठा करण वारो? उन्हनि कमदार मौलू जी बेइज़ती कई आहे। हाणे सॼी ज़िंदगी उन्हनि सां ठा न थींदो। अदा तूं त पंहिंजी बेइज़ती जो पलांद वठी छॾियो आहे। हाणे तव्हां सॼी ज़िंदगी उन्हनि सां वेर रखंदो छा? जेके मूं जहिड़ी शख़्सियत जी इज़त न आहिनि कंदा, मां उन्हनि सां सॼी ज़िंदगी ठा ई न आहियां कंदो। खाइण पीअण बि न आहे हूंदो। अदा छा तूं सॼी ज़िंदगी मुराद वारनि सां न खाईंदे? न कॾहिं बि न। अदा पर मूंखे पक